नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ सेखाड़ थाणे जे हद नेशनल हाईवे ते खौफ़नाक हादसो पेश आयो है। बिटशा जा रवासी राहिब लाशारी संदसि घरवारी रशीदा शेख ऐं हिकु औरत रेहाना मोटरसाइकिल ते बिटशा खां मटियारी एहसास कफ़ल जा पैसा कढाइण विया हुआ ऐं मटियारी खां वापसि बिटशा पंहिंजे घर तरफ़ वञी रहिया हुआ त भाऊ देरो वटि रोड टुटल हुअण सबबि टेलर मोटरसाइकिल सवार मथां चढ़ी वियो है। इन मौके ते राहिब लाशारी जी घरवारी मौके ते फोत थी वई है। राहिब लाशारी ज़ख़्मी थी पियो है। रेहाना शेख भी ज़ख़्मी थी पई है। होॾां हादसे जी जगह ते बर वक्त सेखाड़ पुलिस ऐं मोटरवे पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मटियारी पहुचायो है। लाश पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।